काउंसिल ॾाढा जे ॻोठ ॾाढा मेमण जो वापदा में कमु कंदड़ नाले वरियाम जेको लाइनमैन ऐं लाइन सुपरटेंडेंट सॾाईंदड़ जे ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतियात। तफ़सील मूजिबि ॾाढा मेमण में पहिरियों एल्टियूं किराए ख़तमु करण ऐं ॻोठाणनि जा मीटर पाण वटि रखी मुख़्तलिफ़ माण्हुनि खां पैसा वठी गैरक़ानूनी तरीक़े सां बंदि पियल मीटर लॻाए ॾियण, मालिक जे बग़ैर परमिशन जे पैसा वठणु लॻो। जॾहिं त मोहम्मद हनीफ़ मेमण मोहम्मद हसन, मीर हसन ऐं ॿियनि इल्ज़ाम लॻाईंदे ॿुधायो त असां सां नाइंसाफ़ी आहे। मोहम्मद हनीफ़ मेमण लाइनमैन सां राब्तो कयो त उन खे धमकियूं ॾेई चुप कराइण जी कोशिशि कई वई। असां सां नाजाइज़ी आहे, असां सां नाजाइज़ी करे मीटरनि सां हेराफेरी करे हिरासां करे पैसा वठण हिन जो रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। ॻोठाणनि जी अपील आहे इंजीनियर, चीफ इंजीनियर, SDO, एक्सिन तलार इंसानी हक़नि वारे पाकिस्तान जे चेयरमैन ऐं आला इख़्तियारनि खां त ॻोठाणनि मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ करे इन ई वापदा में लाइनमैन तौरु कमु कंदड़ खे फिलफोर हटाए कानूनी कार्रवाई कई वञे। सर्वर पराए नाले ते कीअं थो हलाए? जी पराए नाले वारो कीअं हलाईंदो सर्वर? सर्वर तो नेम में ॾिनो आहे एमपीओ, उहो थी वेंदो हिन महीने, नालो ई तब्दील थी वेंदो। नालो तब्दील असीं करायूं कोन था। हा कोन था करायो, हुन कनेक्शन जेको ओपन करायो न। न बहरहाल पोइ असांजे नाले जो मीटर खुलियो